हाँ, त हाणे असांजो जेको मज़मून हूंदो आहे न, उन मज़मून में जेके असांजूं टोटल मार्कूं आहिनि, जेकॾहिं असां मार्क्स जी ॻाल्हि कयूं, त उहे असां वटि टोटल जेके मज़मून जूं मार्कूं आहिनि, उहे आहिनि 20 मार्कूं। ठीकु आहे, हाणे जेको जनरल सिंधीअ जो पेपर हूंदो आहे न, असांजी जेका फाइनल जेको रिटन एग्ज़ाम आहे या एलोकेशन आहे, उन में हिकिड़ो पंहिंजो मतिलबु रोल रखे थो, किरदारु अदा करे थो। उहो कीअं? त ही जनरल सिंधी जो जेको पेपर हूंदो आहे न, असांखे एवरेज बि तव्हां स्टूडेंट ॾिसंदो न, एवरेज चवण जो मतिलबु इहो आहे त मतिलबु जिन जी नॉर्मल सो तयारी हूंदी आहे, त उन्हनि खे बि 65 मार्कूं ॾींदो आहे या 70 या 72 मार्कूं। ठीकु आहे, मतिलबु ही अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंमें तव्हां 80 मार्कूं खणी था सघो। हाणे मतिलबु एतिरी को वधीक मतिलबु इलाही हिन खे तयारी करण जी बि ज़रूरत नाहे। सर तव्हांखे ऑलरेडी नंढा नंढा हिन जा पार्ट्स जेको आहे त पढ़ाया हूंदा, मतिलबु त थोरी बि हिन ते तयारी करे ऐं तव्हां हिन जूं 80 या 72 75 मार्कूं खणी सघो था। हाणे उहो कीअं? त ॾिसो, पहिरियों पहिरियों असां जेको पंहिंजो पेपर ही शुरू कंदा आहियूं न, उहो असां पंहिंजो शुरू कंदा आहियूं सिंधी मज़मून खां। त हाणे तव्हांजो जेको सिंधी मज़मून आहे न, उहो सुठो लिखियलु हुजे ऐं उन में जेको आहे त मतिलबु ग़लतियूं न हुजनि सिंधीअ जूं, या जेको आहे त ईअं न सिंधीअ में मज़मून आहे त अंग्रेज़ीअ जा लफ़्ज़ जेको आहे त उन में हणंदा वञो, त उन सां थोरो शुरू शुरू में पहिरें सवाल में ई इम्प्रेशन जेको आहे त ग़लति पवंदो आहे। ठीकु आहे, त हाणे असां हिन खे, मां तव्हांखे पहिरीं त पहिरीं लिखण जो तरीक़ो ॿुधाईंदमि त कीअं लिखिबो आहे, ऐं उन खां बाद में मां तव्हांखे ॿुधाईंदमि त जेको आहे कहिड़ा कहिड़ा जेके टॉपिक्स आहिनि, असां 5-6 टॉपिक कवर बि कंदासीं क्लास में। मां तव्हांखे एक्सपेक्टेड टॉपिक बि ॿुधाईंदमि जेके अची सघनि था। हाणे पहिरीं पहिरीं तव्हां सवाल नंबर पहिरियों या ॿियों हूंदो त उहो लिखंदव वॾनि अखरनि सां हाशी में। जॾहिं तव्हां सवाल लिखंदव त पोइ उन जे मथां वारे ई पेज ते वॾनि बोल्ड राइटिंग में जेको आहे त लिखंदव मज़मून, बल्कि मज़मून लिखंदव। हा, मज़मून लिखी हेठां अंडरलाइन कंदव। हेठां अंडरलाइन लिखी करे पोइ तव्हां जेको आहे त हितां नंबर 1 ॾेई करे पोइ तव्हां हिन जो जेको बि मौज़ू हूंदो, फॉर एग्ज़ाम्पल असां लिखूं था त सिंध में वधंदड़ बेरोज़गारी। हाणे ही जेको आहे न असांजो टॉपिक आहे, जेको असांखे मज़मून लिखण लाइ मिलियो आहे। त असां हिक लाइन ते सवाल न अची वियो, ॿिए लाइन ते अची वियो त मज़मून लिखूं था, ऐं टीं चौथी लाइन मतिलबु मिलाए करे ॿिन्ही लाइनुनि खे बोल्ड लेटर्स में जेको आहे त लिखंदासीं। उन जो मज़मून जो कोई बि जेको उनवान हूंदो, जीअं मां हिते लिखियो आहे त सिंध में वधंदड़ बेरोज़गारी। ठीकु आहे, हाणे जॾहिं तव्हां लिखंदव त उन खां बाद में पहिरियों जेको तव्हांजो पनो हूंदो न, उन पने ते तव्हांजी आउटलाइन हूंदी। हाणे आउटलाइन खे पाण सिंधी में चवंदा आहियूं खाको। वरी हिन खां बाद में तव्हांजो ॿियो अखर लिखियलु हुजे खाको। ठीकु आहे, हाणे खाको जॾहिं लिखंदा त उन में जेका पहिरीं पहिरीं हेडिंग हूंदी, उहा तव्हांजी हूंदी तारुफ़। ठीकु आहे, तारुफ़। हाणे तारुफ़ छा हूंदो आहे त इंट्रोडक्शन, कंहिं बि जेको आहे त हिन उनवान जो जेको बि असां उनवान जेको आहे त लिखूं था त उन जो असां तारुफ़ ॾींदासीं त सिंध में वधंदड़ बेरोज़गारी। असां जेको आहे त कंहिं कोटेशन सां बि उन जो तारीफ़ शुरू करे सघूं था, कंहिं जेको आहे त मिसाल सां बि शुरू करे सघूं था। ठीकु आहे, का असांखे जेका फैक्ट्स या फिगर आहे त उन सां बि शुरू करे सघूं था, त जे कोई बि फॉर एग्ज़ाम्पल सर्वे आहे त जेको सिंध में आहे बेरोज़गारी हिन शरह ते पहुती आहे, या कहिड़े बि जेको आहे त मिसाल सां असां जेको तारुफ़ आहे पंहिंजे मज़मून जो उहो शुरू करे सघूं था। ठीकु आहे, उन शुरू करे पोइ उन में ॿुधाईंदासीं त सिंध में कीअं वधंदड़ बेरोज़गारी आहे, हुन जा इंडिकेटर्स कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, या उन जा जेको आहे त कारण कहिड़ा कहिड़ा आहिनि जो एतिरी जेको आहे त सिंध में बेरोज़गारी वधी वई आहे, ऐं पोइ जेको आहे त उन जा वरी असरात कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, माण्हुनि ते या मुआशरे ते। ठीकु आहे, हाणे तारुफ़ खां बाद में जेको असांजो ॿियो हूंदो न, त असांजी ॿी जेका हेडिंग हूंदी त उहो हूंदी असांजी सिंध में वधंदड़ बेरोज़गारी। हाणे जॾहिं असांजी ॿी हेडिंग हूंदी त सिंध में वधंदड़ बेरोज़गारी, त हाणे असां उन में उन जा जेको आहे त इंडिकेटर ॾींदासीं त कीअं जेको आहे त असां चऊं था त सिंध में वधंदड़ बेरोज़गारी आहे। ठीकु आहे, पोइ उन्हनि में तव्हां ॾिसंदव त जेके नौजवान पढ़ियल लिखियल आहिनि, उन्हनि खे जेको आहे त नौकरियूं कान्हनि।
ठीकु आहे। ॾिसो जॉब्स वग़ैरह जेको आहे त उन्हनि वटि न आहिनि। इवन मास्टर्स डिग्री वारो जेको असांजो नौजवान आहे, उहो घिटियुनि में जेको आहे त पियो धिका थो खाए, उनखे केरु नौकिरी ॾियण लाइ तयारु कोन्हे। ऐं नौकिरियुनि जो बि ऑब्वियसली घटिजणु, ठीकु आहे। उन खां बाद में जेको आहे त तव्हां बि हीअं हेडिंग 2.2 वरी 2.3 वरी 2.4 वरी 2.5 त असांजूं जेके 5 हूंदियूं न, उहे सभु हेडिंग्स हूंदियूं। ठीकु आहे। उन खां बाद में असांजो टियों, हाणे इन में असां थोरा वेरिएबल्स ठाहिण जी कढण जी कोशिशि कंदासूं। हाणे सिंध में वधंदड़ आबादी, सॉरी वधंदड़ बेरोज़गारी। हाणे वधंदड़ सिंध में वधंदड़ बेरोज़गारीअ जा सबब या कारण। हाणे सबब जेको आहे त असांखे 3 ॾियणा आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे जॾहिं हिकु कोई बि हाणे उन खां बाद में जेको आहे त असां जॾहिं कोई बि मज़मून आहे कि मसइले ते आहे, गुर्बत ते आहे, इंतिहा पसंदी ते आहे, दहशतगर्दी ते आहे, बेरोज़गारी ते आहे, जेको आहे त लॉ ऑर्डर सिचुएशन ते आहे, मतिलबु जेको बि कोई मसइलो आहे त हाणे असां उन खां उन जूं जेको आहे त सल्यूशन बि ॾींदासीं। ठीकु आहे। सल्यूशन खे छा चवंदासीं? तजवीज़ूं। बेरोज़गारीअ खे ख़तमु करण लाइ ॾिनल तजवीज़ूं। ख़तमु करण लाइ तजवीज़ूं। पोइ हाणे जीअं त असांजो मेन जेको टॉपिक हुयो त वधंदड़ बेरोज़गारी, असां 5 हिन ते लिखियासीं, 3 हिन ते लिखियासीं। त हाणे पाण जेको हूंदासूं न, त ही जेके तजवीज़ूं हूंदियूं उहे बि पाण सिर्फ़ु 3 ॾींदासूं, वधीक लिखण जी ज़रूरत कान्हे। उन खां बाद में जेको असांजो 5 हूंदो, उहो हूंदो तत्व। ठीकु आहे, या पछाड़ी। हाणे मां जेको आहे त हिते तव्हांखे ॿुधायां थी, पाण टॉपिक बि कंदासीं, हुननि में इहे सभु हेडिंग्स बि लिखंदासीं। ही सिर्फ़ु मां तव्हांखे मिसाल ॾियां थी। ठीकु आहे। त परेशान थियण जी ज़रूरत न आहे। हाणे ॾिसो, पहिरीं पहिरीं असां लिखियोसीं मज़मून, उन खां बाद में असां लिखियोसीं त मज़मून जो उनवान जेको असांखे उनवान मिलियल आहे, जीअं आहे त सिंध में वधंदड़ बेरोज़गारी। हाणे असां पहिरीं उन जो ख़ाको ठाहींदासीं, माना आउटलाइन ठाहींदासीं त असांजो जेको एसे हूंदो उहो जेको आहे त कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते मुश्तमिल हूंदो। त असां पंहिंजे पहिरें एसे में लिखंदासीं तारुफ़, जेको असांजो हिक खां घटि पनो, मतिलबु जेको आहे त अध खां वधीक जेको पेज हूंदो उहो भरिजी वेंदो। तारुफ़ लिखंदासीं। तारुफ़ लिखण खां बाद में असां लिखंदासीं त सिंध में वधंदड़ बेरोज़गारी। हाणे जॾहिं सिंध में वधंदड़ बेरोज़गारी लिखंदासीं त 5 पैराग्राफ हिते असांजा थी वेंदा। वरी हुन खां बाद में ॿियो लिखंदासीं त सिंध में, हाणे ॿियो इहो आहे त के हेठां सवाल बि पुछो त जेको आहे त असां जेको इंग्लिश में एसे लिखंदा आहियूं उन सां ई लिखंदा वञूं। बिल्कुलु हिन जेको पहिरीं तव्हां मेन हेडर ॾींदव, उन ते हिकिड़ो पैराग्राफ लिखंदव, ॿिए ते लिखंदव, 3 ते लिखंदव, अहिड़े ई तव्हां सिक्वेंस सां हलंदा वेंदव। ईअं न त तव्हां हिते वधंदड़ बेरोज़गारी ॿुधायो था, वरी विच में तव्हां टपो ॾेई वञो, उन जा सबब ॿुधायो। न, पहिरीं ही 5 पैराग्राफ जॾहिं पूरा थी वेंदा त उन खां बाद जेके सिंधी जनरल में असांजा चैलेंजिंग सवाल हूंदा आहिनि, उहे 2। हाणे चैलेंजिंग जो मतिलबु इहो न आहे त उहे मुश्किल हूंदा आहिनि, पर उहे मतिलबु थोरा टाइम टेकिंग हूंदा आहिनि, टाइम कंज़्यूमिंग हूंदा आहिनि। उन में असांजो हिकिड़ो हूंदो आहे सिंधी मज़मून। ठीकु आहे। छाकाणि उहो 20 मार्कुनि जो हूंदो आहे। ख़बर अथव त जॾहिं असां चिटाभेटी जा इम्तिहान ॾींदा आहियूं त उते हिकु हिकु मार्क जेको आहे त असां लाइ वॾो जेको आहे त मैटर कंदी आहे। त हाणे 20 मार्कुनि जो सवाल असां जेको आहे त पंहिंजो 100% ॾींदा आहियूं त असां हिननि मां बाबा 17 मार्कूं एनी हाउ खणूं। उन खां बाद में असां वटि ॿियो जेको सवाल हूंदो आहे उहो हूंदो आहे सम्झाणियूं। हाणे जेके सम्झाणियूं आहिनि उहे बि 20 मार्कुनि जूं हूंदियूं आहिनि न। ऐं त ही जेके 2 सवाल हूंदा आहिनि, इहे असां लाइ इन लाइ चैलेंजिंग हूंदा आहिनि त असां 40 मां न चाहींदे बि चवंदा आहियूं त वाह असां 30 मार्कूं एनी हाउ एग्ज़ामिनर खां खसियूं। त पोइ हाणे टाइम मैनेजमेंट ईअं थींदी आहे त जेकॾहिं तव्हां पहिरियां जेके 45 मिंट आहिनि, पहिरियनि 45 मिंटनि में सिर्फ़ु मज़मून लिखी वञो था त मतिलबु तव्हां बिल्कुलु सही ट्रैक ते आहियो। छाकाणि त पहिरीं जेके 5 या 10 मिंट हूंदा आहिनि, उहे पेपर पढ़ण खे, पेपर सम्झण में लॻी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हांजो 1 आवर में बि हिकिड़ो सिर्फ़ु एसे वारो सवाल लिखी बसि कयो था त बि तव्हां राइट ट्रैक ते आहियो, टाइम मैनेजमेंट तव्हां खां थी वेंदी। पर 1 घंटे में तव्हांखे एसे लिखिणो आहे।
ठीक आहे, उन खां बाद में पोइ 30 मिनट्स जेके हूंदा आहिनि या जेके 45 मिनट्स हूंदा त उहे तव्हां सम्झाणियुनि खे ॾींदव त बाक़ी तव्हां वटि बचंदा जेको आहे त 1 घंटो बचंदो ऐं ॿियो तव्हां वटि जेको आहे त 15 मिंट बचंदा। हाणे उन में जेके न नंढिड़ा नंढिड़ा ई कचिरे वारा सुवाल हूंदा आहिनि, मतिलबु पहाका थी विया, चवणियूं थी वयूं ऐं उन खां अलावा जेको आहे त ग्रामर वारो पोर्शन थी वियो, त तव्हां 1.5 घंटे में ही 2 सवाल एनी हाउ कयो। पोइ 1.5 घंटो जेको आहे न उहो ॿियो हुननि खे ॾियो त तव्हांजी जेका टाइम मैनेजमेंट हूंदी उहा मतिलबु प्रॉपर नमूने सही नमूने हलंदी। छाकाणि त ही जेके असां 40 मार्कूं आहिनि असांखे हिननि मां 30 त मां ईअं चवां थी, पर तव्हांजो टारगेट इहो हुजे त तव्हां हिन मां 35 मार्कूं खणो। ठीक है मैडम, थैंक यू वेरी मच। ठीकु आहे, त हाणे जेको आहे त हिकिड़ो टॉपिक आहे जेको मोस्ट एक्सपेक्टेड हूंदो आहे, हर साल ईंदो आहे, उहो मां तव्हांखे जेको आहे त थोरी हुनजी ब्रेन स्ट्रॉमिंग जेको आहे त कराईंदमि, पोइ उहो तव्हांखे मां ॾींदमि त तव्हां मूंखे जेको आहे त लिखी करे मोकिलिजो। हाणे आहे त सिंधी ॿोली, सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसला या सिंधी ॿोलीअ खे, हा ठीकु आहे, सिंधी ॿोली खे दरपेश मसला। ठीकु आहे, हाणे हिते छा आहे लिखिणो त पहिरीं पहिरीं असांखे जेको आहे न हिते असांखे लिखिणो आहे तारुफ़, पहिरीं पहिरीं त हाणे असां टॉपिक लिखियोसीं उनवान, सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसला। हाणे उनवान खां बाद में असां हिते लिखंदासीं खाको, खाके खां बाद में असां लिखंदासीं नंबर 1 तारुफ़, उन खां बाद में ॿियो असां लिखंदासीं सिंधी ॿोलीअ जी अहमियत। उन ते हिकिड़ो सो बसि 4-5 लाइनुनि जो पैराग्राफ लिखंदासीं। उन खां बाद में टियों लिखंदासीं त सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसला। हाणे जेको असांजो मेन एसे आहे न, मेन जेको टॉपिक आहे उहो हिन टॉपिक ते आहे त बा सिंधी ॿोलीअ खे कहिड़ा मसला आहिनि। ठीकु आहे, हाणे पाण पहिरीं लिखंदासीं 3.1 त सिंधी ॿोलीअ खे कहिड़ा मसला आहिनि। ठीकु आहे, हाणे ॿियो पहिरियों पहिरियों असां मसलो लिखंदासीं त बा जेका सिंधी ॿोली आहे, सिंधी ॿोलीअ जी घटिजंदड़ अहमियत। पहिरियों पहिरियों मसलो इहो आहे असांजी सिंधी ॿोलीअ खे जेको पेश अचे थो त बा जेका सिंधी ॿोली आहे उनजी जेका अहमियत आहे, असां इवन सिंधी जेका मतिलबु क़ौम आहे उन में उनजी अहमियत घटिजंदी वञे थी ॾींहों ॾींहुं। ठीकु आहे, उन खां बाद में ॿियो असांजो जेको सिंधी ॿोलीअ खे मसलो पेश अचे थो पियो हाणोके दौर में, त उहो असांजो ॿियो मसलो आहे तालीम में लापरवाही। तालीम में लापरवाही। हाणे तालीम में लापरवाही जो छा मतिलबु आहे त असांजो जेको तालीम जो निसाब आहे, असां उन में ॾिसूं था त जेका असांजी सिंधी ॿोली आहे लैंग्वेज, उन में ॾाढी लापरवाहियूं आहिनि। मतिलबु उन में निसाब में जेको आहे त सिंधी ॿोलीअ खे उनजो अहम हिसो जेको आहे त नथो बणायो वञे। मतिलबु तव्हां जेको आहे त 9 क्लास में सिंधी पढ़ंदा या जेको आहे त 12 क्लास में सिंधी पढ़ंदा ऐं नंढनि क्लासनि में बि सिंधी पढ़ंदा, पर उन्हनि खे उन हिसाब सां मतिलबु नथो पढ़ायो वञे ऐं उन्हनि ते जेको आहे त उहा महिनत नथी कई वञे ऐं उन सिंधी ॿोलीअ ते शुरू खां ई वठी ओतिरो जेको आहे त ध्यानु नथो ॾिनो वञे। त असां इन में उहे शयूं डिस्कस कंदासीं त तालीम में लापरवाही। ऐं जेको टियों मसलो आहे सिंधी ॿोलीअ खे, उहो आहे टेक्नोलॉजी जी खोट। टेक्नोलॉजी जी खोट। टेक्नोलॉजी जी खोट मां छा मुराद आहे त ॾिसो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, ठीकु आहे, इंटरनेट जो दौरु आहे।
मतलब तव्हांखे हर मज़मून लाइ, हर उनवान लाइ, हर जेको आहे त सब्जेक्ट लाइ तव्हांखे डिफरेंट यूट्यूब चैनल्स मिलंदा, तव्हांखे डिफरेंट वेबसाइट मिलंदियूं। पर जॾहिं सिंधी सब्जेक्ट जी घटि ईंदी त उन में टेक्नोलॉजी जी एतिरी खोट आहे त असांखे सिंधी सब्जेक्ट ते न सुठियूं वेबसाइट्स मिलंदियूं, न उन्हनि ते यूट्यूब चैनल मिलंदा, न असांखे उन ते पयल इंटरनेट ते मवाद मिलंदो। एग्री कयो था? जी मैडम, बिल्कुलु ईअं ई। ॿियो असांजो जेको मसइलो आहे उहो आहे ॿियनि ॿोलियुनि जो वधंदड़ इस्तेमालु। हाणे ॾिसो त जॾहिं सिंधी जेका ॿोली आहे उनखे नज़र अंदाज़ कयो वञे थो ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि उन जे इस्तेमाल खे वधायो वञे थो। ॾिसो मतिलबु तव्हां जेको आहे त तव्हांजा जेके ॿार आहिनि बीकन हाउस में पढ़ंदा, सिटी स्कूल में पढ़ंदा, बल्कि उहे जॾहिं पेरेंट्स में पंहिंजे जेको आहे त रिश्तेदारनि जे गैदरिंग में वेहंदा त जिते सिंधी ॿोली ॻाल्हायो बि वेंदो, साम्हूं वारो माण्हू तव्हां सां सिंधी ॻाल्हाईंदो त उन्हनि जा जेके ॿार हूंदा उनखे उर्दू में जवाबु ॾींदा। त हाणे जेके असांजूं ॿियूं ॿोलियूं आहिनि, चाहे अंग्रेज़ी हुजे या उर्दू हुजे, उन्हनि जो जेको आहे त इस्तेमालु वधंदो वञे थो। हाणे जॾहिं उन जो इस्तेमालु वधंदो वञे थो त पोइ जेका सिंधी ॿोली आहे उनखे ऑब्वियसली धकु रसे थो। ठीकु आहे। ऐं ॿियो वरी आहे असांजो त जेके बेनल अक़वामी ॿोलियूं आहिनि न, बेनल अक़वामी ॿोलियुनि जी वधंदड़ अहमियत। मतलब हिकु माण्हू जेको आहे त PhD होल्डर हूंदो ऐं ॿियो माण्हू मैट्रिक पास हूंदो ऐं उन ॿिन्ही मां तव्हांखे तालीम जो उन्हनि जो ॿिन्ही जो बैकग्राउंड ख़बर न हुजे ऐं PhD होल्डर वीचारो सिंधी निज सिंधीअ में ॻाल्हाए ऐं जेको मैट्रिक पास हुजे तव्हां सां ॿ टे जुमिला अंग्रेज़ीअ जा ॻाल्हाए त तव्हां हुन खे माण्हूअ खे एजुकेटेड कंसीडर कंदो आहे, हाईली एजुकेटेड बनिस्बत उनजे जेको PhD डिग्री सिंधी में होल्ड करे थो। त बेनल अक़वामी जेके असांजूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जी वधंदड़ अहमियत जीअं अंग्रेज़ी ॿोली आहे, माना तव्हांखे अंग्रेज़ी ॿोली अचे थी त तव्हां स्मार्ट आहियो, तव्हां एक्स्ट्रॉर्डनरी आहियो, तव्हां इंटेलिजेंट आहियो, अदरवाइज़ न आहियो। ॿियो ॾिसो हाणे त अॼुकल्ह एॾो रुझान वधियो वञे थो त तव्हांखे चाइनीज़ ॿोली बि जेको आहे त सेखारी वञे थी या जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि। त बेनल अक़वामी जेको ॿोलियुनि जी वधंदड़ अहमियत आहे न त उहो बि सिंधी ॿोली लाइ हिकु वॾो चैलेंज आहे। ऐं ॿियो हुन खां आहे त सिंधी ॿोली जेको आहे या सिंधी ॿोली जो जेको अदब आहे, सिंधी ॿोलीअ जे अदब में वधंदड़ बहिरान। ॾिसो जेको असांजी सिंधी ॿोलीअ जो अदब आहे त उन में बहिरान वधंदो वञे थो न, मतिलबु असां वटि राइटर कान आहिनि जेके सिंधी ॿोली बाबति लिखनि, सिंधी ॿोली में जेको आहे त नॉवेल लिखनि, अफ़साना लिखनि, लिखजंदा वञनि था पर उहे एतिरा मक़बूल कान आहिनि, उहे एतिरा पढ़िया कोन वञनि था बनिस्बत जेके असांजा अंग्रेज़ी जा नॉवेल आहिनि त या त जेको आहे त उहे उन तादाद में लिखिया कोन था वञनि। त अहिड़े तरीक़े सां जेको सिंधी ॿोलीअ जे अदब में वधंदड़ बहिरान आहे उहो बि सिंधी ॿोलीअ खे हिकु मसइलो आहे, सिंधी ॿोलीअ खे जे लाइ हिकु चैलेंज आहे। ऐं ॿियो आहे त असांजो ॿियो जेको मसइलो आहे न, जेकॾहिं सतो लिखूं त जेका असांजी डिजिटल मीडिया आहे न, डिजिटल मीडिया में महदूद इस्तेमालु। ऐं जेको असांजी डिजिटल मीडिया आहे न उन में तव्हां ॾिसंदो ॿियनि ॿोलियुनि जो धड़ाधड़ इस्तेमालु आहे पर सिंधी ॿोलीअ जो इंतिहाई महदूद इस्तेमालु आहे। ऐं ॿियो वरी जेकॾहिं असांजी सिंधी मीडिया आहे बि न, जेकॾहिं असां सिंधी मीडिया जो एग्ज़ाम्पल वठूं त सिंधी मीडिया जो महदूद दाइरो, मतिलबु जेका असांजी सिंधी मीडिया आहे, सिंधी ड्रामा आहिनि, सिंधी जेको आहे त असांजूं फिल्मियूं आहिनि, सिंधी जेका असांजा गाना आहिनि, सिंधी असांजी जेका म्यूज़िक आहे त उनजो महदूद दाइरो आहे। मतिलबु के हिकु सूबे ताईं, के हिकु मुल्क ताईं, के हिकु पर्टिकुलर एराज़ी ताईं, उनजो इलाही महदूद दाइरो आहे। ऐं तव्हां कोरियन मीडिया ॾिसो, तव्हां जेको आहे त टर्किश ड्रामा ॾिसो, ठीकु आहे, त उन्हनि जो ॾिसो केतिरो वधीक जेको आहे त दाइरो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में असांजो जेको नओं चैलेंज आहे सिंधी ॿोलीअ खे उहो आहे वालदीन ऐं मुआशरे जो रवैयो, वालदीन ऐं मुआशरे जो रवैयो।
मुआशिरो त मतिलबु उहो रवैयो अख़्तियार करे थो त जेको आहे त अंग्रेज़ी ॿोली सिखणी आहे, चाइनीज़ सिखणी आहे, पर उन सां गॾु गॾु जेके वालिदीन आहिनि, उन्हनि बि इहो रवैयो अख़्तियार कयो आहे त पंहिंजे ॿारनि खे वधीक एनकरेज करनि था त तव्हां जैपनीज़ सिखो, तव्हां चाइनीज़ सिखो, तव्हां अंग्रेज़ी सिखो, तव्हां उर्दू सिखो बनिस्बत सिंधी जे। उन खां बाद में जेको ॾहों असांजो चैलेंज आहे सिंधी ॿोलीअ खे, उहो आहे सरकारी ऐं सियासी बेध्यानी। सरकारी ऐं सियासी बेध्यानी। हाणे जेको असां जेकॾहिं ॾिसी वञूं गवर्नमेंट लेवल ते पॉलिसीज़ जे लेवल ते जेको आहे त या असांजा जेको पॉलिटिशियंस ॾिसो या असांजी गवर्नमेंट ॾिसो त उन्हनि जी बि ॾाढी बेध्यानी आहे। बेध्यानी कीअं त मतिलबु उन्हनि ते इग्नोर कयो वञे थो न, इन सां रिलेटेड कोई पॉलिसी नथियूं ठाही वञनि या इन्हनि ते ध्यानु नथो ॾिनो वञे सिंधी ॿोलीअ ते, त उहो बि हिकु वॾो जेको आहे त उन लाइ चैलेंज आहे सिंधी ॿोलीअ जे लाइ। ठीकु आहे। ऐं ॿियो असांजो जेको 11हों चैलेंज आहे उहो आहे नौजवान नस्ल जी लापरवाही। नौजवान नस्ल जी लापरवाही कीअं त उहो सिंधी ॿोलीअ खां तमामु घणो परे भॼनि था। एतिरे क़दुरु उहो सिंधी अदब खे पढ़नि त छॾियो, पर जेकॾहिं हिकु 100 मार्कुनि जो सिंधीअ में जेको आहे त सब्जेक्ट आहे उनखे बि खणण खां खिॿाईंदा, उहो त खणंदा ई कान, उनजी जॻह ते ॿियो सब्जेक्ट खणी वेंदा। पर जॾहिं हिते अचे फासंदा CC में, जॾहिं उन्हनि खे एनी हाउ सिंधी जनरल सब्जेक्ट खणणो पवंदो त उते बसि उन्हनि जे मथां कंधे मथां ॼण काती अची वई। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको नौजवान नस्ल आहे उनजी लापरवाही, उहो बि हिकिड़ो सिंधी ॿोली लाइ चैलेंज आहे। हाणे ॾिसो त हिन लाइ मां चैलेंज ॿुधाया। हाणे तव्हां जेको आहे त हेठि तजवीज़ूं लिखी सघो था। हाणे तजवीज़ूं लिखण में तव्हां इहो ई लिखंदव त जेका सरकारी ऐं जेका सियासी आहे या सॼी जेको गवर्नमेंट आहे उहा हिन ते ध्यानु ॾिए, उन सां रिलेटेड कुझु जेको आहे त पॉलिसी ठाहे, या वालिदीन ऐं जेको मुआशिरे जो रवैयो आहे उनखे बि जेको आहे त दुरुस्त करणु खपे, या जेको सिंधी मीडिया जो दाइरो आहे उहो थोरो वसी करणु खपे। ठीकु आहे। ऐं डिजिटल मीडिया में हुनजे इस्तेमाल खे अञा वधीक जेको आहे त बणायो वञे, ऐं सिंधी ॿोलीअ लाइ जेको आहे त कुझु इदारा ठाहिणु खपनि, या उनखे जेको आहे त उनजो इस्तेमालु वधायो वञे, या उनजी टेक्नोलॉजी में जेको आहे त उनखे इंक्लूड कयो वञे। ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां तव्हां 4 खां 5 तजवीज़ूं ॾेई सघो था, पर हिते जेके मां तव्हांखे मसइला ॿुधाया त तव्हां 7 खां 8 मसइला लिखी सघो था। हाणे मां तव्हांखे इलाही मसइला इन लाइ ॿुधाया त हाणे तव्हां पाण आहियो जेको सिलेक्ट कयो त तव्हां हिन में केतिरा लिखी सघो था। त पहिरीं तव्हां जेको आहे त एसे में लिखंदा तारुफ़। तारुफ़ में जेको आहे त तव्हां ओवरऑल ॿुधाईंदा, सिंधी ॿोलीअ जी अहमियत ते थोरो ॻाल्हाईंदा। उन अहमियत ते ॻाल्हाए करे उन खां बाद में तव्हां जेको आहे त ॿुधाईंदा त सिंधी ॿोलीअ खे कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। पोइ हर हिक खे जेको आहे त लिखंदव त सिंधी ॿोली जी घटिजंदड़ अहमियत, मतिलबु सिंधी ॿोली जी जेका अहमियत आहे उहा जेको आहे त घटिजंदी वञे थी। इवन तव्हां इंटरव्यूज़ में ॾिसो, तव्हां टॉक शो में ॾिसो, तव्हां कोई सोसाइटी में गैदरिंग ॾिसो, उते जेको आहे त सिंधी ॿोली न आहे ॻाल्हाई वेंदी, ॿियनि ॿोलियुनि खे वधीक जेको आहे त अहमियत ॾेई वेंदी आहे। ॿियो तालीम में लापरवाही, टेक्नोलॉजी जी खोट, ऐं ॿियनि ॿोलियुनि जो वधंदड़ इस्तेमालु, चाहे स्कूल हुजनि असांजा सरकारी स्कूल हुजनि, प्राइवेट स्कूल हुजनि, पर ॿियूं ॿोलियूं जेके आहिनि त उन्हनि जे इस्तेमाल खे वधीक जेको आहे त हथी मिले थी एज़ कम्पेयर टू सिंधी ॿोलीअ जे इस्तेमाल खे। ऐं ॿियो आहे त असांजूं जेके बैन अल-क़वामी ॿोलियूं आहिनि उन्हनि जी वधंदड़ अहमियत, जंहिंमें अंग्रेज़ी आहे, चाइनीज़ आहे, ॿी सिंधी ॿोलीअ जे अदब में वधंदड़ बहिरान, ॿियो डिजिटल मीडिया में महदूद जेको आहे त इस्तेमालु, ऐं उन खां बाद में सिंधी मीडिया जो महदूद दाइरो, ऐं वालिदीन ऐं मुआशिरे जो रवैयो, सियासी ऐं सरकारी बेध्यानी, नौजवान नस्ल जी लापरवाही। ऐं तजवीज़ूं तव्हां हिननि मां ई जेको आहे त ठाहींदव। उन खां बाद में तव्हां जेको आहे त तत लिखंदव। त इहो हुयो सिंधी ॿोलीअ खे जेको आहे त दरपेश मसइला। उन खां बाद में असां ॿिए जेके टॉपिक जी आउटलाइन ठाहिण जी कोशिशि कंदासूं या ब्रेन स्टॉर्मिंग कंदासूं, उहो आहे फ़लस्तीन जो मसइलो, ऐं ॿियो आहे औरतुनि जे तालीम जी अहमियत। हाणे जेकॾहिं असां औरतुनि जे तालीम जी अहमियत जी ॻाल्हि कंदासीं त तव्हां उते काफ़ी सारा मिसाल लिखी सघो था। तव्हां जेके बि असांजूं जेके औरतूं आहिनि जेके सियासी मैदान में जिन पाण मञरायो आहे, तव्हां उन्हनि जेके मिसाल खां शुरू करे सघो था, या उन्हनि जा मिसाल पंहिंजे पैराग्राफ में जेको आहे त एड करे सघो था, चाहे उहे जेको आहे त क़ौमी लेवल ते हुजनि, या जेको आहे त इंटरनेशनल लेवल ते असांजूं जेके वुमेन आहिनि कमु करे चुकियूं आहिनि उहे हुजनि, तव्हां उन्हनि जा बि मिसाल एड करे सघो था। त हाणे असां ॾिसूं था त हाणे जेको ॿियो टॉपिक आहे उन जी ब्रेन स्टॉर्मिंग कयूं था। आई होप तव्हां उनजो जेको आहे त स्क्रीनशॉट कढी छॾियो हूंदो। हाणे आहे त औरतुनि
जी, तालीम जी अहमियत। ओके, त हाणे असांजो ॿियो टॉपिक आहे औरतुनि जी तालीम जी अहमियत या ज़नानी तालीम जी अहमियत। पर असां हिते लिखंदासीं नंबर 1 त औरतुनि जे तालीम जी अहमियत। हाणे पहिरीं असां हिन ते नंबर 1 लिखंदासीं। पहिरीं त मथां लिखंदासीं ख़ाको, उन खां बाद में लिखंदासीं तारुफ़। हाणे ॾिसो असां तारुफ़ में लिखूं था पिया त औरतुनि जे तालीम जी अहमियत। त इल्म जी दौलत या तालीम जी दौलत हर मर्द तोड़े औरत खे हासिल करण या थियणु तमामु ज़रूरी आहे। ठीकु आहे। ऐं इल्म खां सवा जेका दुनिया आहे उहा ऊंदहि आहे। ऐं जेकॾहिं असां मतिलबु दुनिया में ॾिसूं था त उन्हनि क़ौमुनि तरक़ी कई आहे जंहिंजे फ़र्दनि चाहे औरत हुजे या मर्द हुजे उन्हनि जेको आहे त इल्मु हासिल कयो आहे। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं असां इस्लामी नुक़्ता निगाह खां ॾिसूं त उन में बि इल्मु हासिल करणु ज़रूरी आहे। ऐं इल्मु हासिल करण लाइ इहो बि ताक़ीद कयो वियो आहे या चयो वियो आहे त तव्हांखे जेकॾहिं इल्मु हासिल करण लाइ पर ॾेह वञिणो पवे त बि जेको आहे त तव्हां नक़ीब आहियो। ठीकु आहे त ज़रूरु वञो। ठीकु आहे। त हाणे हिते जेको आहे त तव्हां मतिलबु डिफरेंट मिसाल बि ॾेई सघो था या ईअं बि चई सघो था त जीअं मर्द ऐं औरत आहिनि उहे ज़िंदगीअ जे गाॾीअ जा ॿ फीथा आहिनि। ऐं जेका ज़िंदगी जी गाॾी आहे हिक फीथे सां नथी हली सघे। ॿिन्ही फीथनि जो हुजणु लाज़मी आहे। ठीकु आहे। जेकॾहिं कंहिं कारण जे सबबु या कंहिं सबब जे करे हिकु फीथो भञी पवे थो या ख़राबु थी वञे थो त गाॾी बीही रहे थी। उहा ई हालति असांजे समाज जी आहे। उन में मर्द ऐं औरत ॿिन्ही जी अहमियत बरक़रार आहे। जेसीं ताईं ॿई इल्म सां न सिंगारिया वेंदा असीं कंहिं बि हालत में तरक़ी न करे सघंदासीं। उन लाइ ज़रूरी आहे त औरत खे बि तालीम जे ज़ेवर सां सिंगारियो वञे। ठीकु आहे। हाणे ॾिसो कुदरत औरत खे इलाही सारा फ़र्ज़ ॾिना आहिनि या सौंपिया आहिनि। पर उन्हनि मां हिकु जेको मेन फ़र्ज़ आहे औरत लाइ उहो आहे उन जे ॿार जी परवरिश। कंहिंजी परवरिश? ॿार जी परवरिश। छाकाणि त जेको औरत जो हंज आहे न उहो ॿार जी पहिरीं दर्सगाह हूंदो आहे। त उतां जेका उनखे सिखिया मिलंदी आहे उहो ई सिखंदो आहे। ऐं जेकॾहिं माउ पढ़ियल लिखियल ऐं सुघड़ हूंदी त औलाद बि सुघड़ हूंदी ऐं पढ़ंदी लिखंदी या इल्म वारो ऐं उहो ॿारु जेको आहे त सुधिरियल थींदो। छाकाणि त ॿार जो जेको तमामु घणो वक़्तु हूंदो आहे उहो माउ वटि ई गुज़रंदो आहे। त उन लाइ पाकिस्तान जे या कंहिं बि मुल्क जे रोशन मुस्तक़बिल लाइ माउ जो पढ़ियल ऐं लिखियल जेको आहे या उनजो जेको आहे त ज़रूरी आहे त उनखे इल्म जे ज़ेवर सां मालामाल कयो वञे। ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां तव्हां तारुफ़ लिखंदव या वरी ॿियो तव्हां इहो बि मिसाल लिखी सघो था त भई जेके दुनिया जा उसरियल मुल्क आहिनि या तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि उन्हनि जे तरक़ियुनि जो हिकु मेन जेको सबबु आहे उहो आहे त उन्हनि पंहिंजे औरतुनि खे तालीम जे मैदान में कॾहिं बि पोइते न छॾियो आहे। तव्हां जेको आहे त औरतुनि में एंजेला मार्केल ॾिसो, मार्गरेट थैचर ॾिसो। ठीकु आहे। अहिड़ियूं अहिड़ियूं वॾियूं जेके अज़ीम औरतूं रहियूं आहिनि जिन पंहिंजो पाण खे सियासत जे मैदान में जेको आहे त मञायो आहे। उन जो सबबु इहो ई आहे त उन्हनि खे जेको आहे त तालीम जे ज़ेवर सां सवारियो वियो आहे। ठीकु आहे। इहो तव्हां दुनिया जे उसरियल मुल्कनि जो मिसाल ॾेई सघो था। ॿार जी परवरिश वारो मिसाल ॾेई सघो था। जी गाॾीअ जा ॿ फीथा वारो मिसाल ॾिनोमांव। तव्हां जेको आहे त उहो मिसाल ॾेई सघो था या कंहिं बि जेको पाकिस्तान कंहिं बि मुल्क जो जेको फीचर आहे उन जो जेको आहे त तव्हां मिसाल वठी जेको आहे त तव्हां शुरू करे सघो था। हाणे उहो वधीक तव्हां ते आहे त तव्हां पंहिंजी जेको क्रिएटिविटी आहे उनखे केतिरे हद ताईं जेको आहे त इस्तेमालु कयो था।
ठीकु आहे। ऐं ॾिसो त जेतिरियूं सलाहियतूं मर्दनि में हूंदियूं आहिनि ओतिरियूं सलाहियतूं जेको आहे त औरतुनि में बि हूंदियूं आहिनि ऐं फितरी सलाहियतुनि जे लिहाज़ खां औरत मर्द खां कॾहिं बि कंहिं बि तरह घटि न आहे। औरतूं जेको आहे त मर्दनि खां घटि ज़हीन न हूंदियूं आहिनि पर जेकॾहिं उन्हनि खे उहे मौक़ा मिलनि त उहो पंहिंजो पाण खे मञराए वठंदियूं आहिनि। तव्हां तारीख़ में ॾिसो तव्हांखे रज़िया सुल्ताना जहिड़ा मिसाल मिलंदा, इंदिरा गांधी जहिड़ा मिसाल मिलंदा, बेनज़ीर भुट्टो जहिड़ा मिसाल मिलंदा। त अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ईअं मिसालनि सां जेको आहे न तारुफ़ लिखिणो आहे, मतिलबु तारुफ़ पढ़ण सां ई न एग्ज़ामिनर बसि उनजी वाह वाह थी वञे। ठीकु आहे, क्लियर? हाणे आउटलाइन ठाहियूं उनजी। जी मैम क्लियर आहे, तव्हां आउटलाइन ठाहे वञिजी। हाणे ॿियो जीअं आहे त तारुफ़ लिखियोसीं उन खां बाद में पहिरियों लिखियोसीं त जेको ॿियो असांजो मेन हेडर आहे उहो असांजो मेन हेडर आहे त औरतुनि जी तालीम जी अहमियत। हाणे इन में असां पहिरियों लिखंदासीं पहिरियों त असां लिखियो त ॿार जी परवरिश में जेको उनजो असां रोल लिखियोसीं, ॿार जी परवरिश में अहम किरदार या ॿार जी परवरिश करणु। ठीकु आहे, उन खां बाद में असां ॿियो लिखियासीं पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन करणु, ॿियो ॿारनि जी परवरिश ऐं आदतुनि खे संवारणु। ये थोड़ा लफ़्ज़ चेंज कंदो, संवारणु, रोशन करणु, अहिड़ा मतिलबु रिपीटेशन न थिए। ॿियो आहे त मुल्क जो नालो रोशन करणु, मुल्क जो नालो रोशन करणु। ठीकु आहे, हाणे हिते ॾिसो त पाण मुल्क जो मुस्तक़बिल जे बारे में लिखियोसीं न, त मुस्तक़बिल में तव्हां उनजो मुस्तक़बिल में तव्हां मुस्तक़बिल में तव्हां जेको आहे त उनजो लिखंदव त जेकॾहिं हिकु पढ़ियल लिखियल माउ हूंदी त ऑब्वियसली जेका उन मुल्क जी जेका यंग जनरेशन हूंदी, नओं नस्ल हूंदो त उहो बि पढ़ियल लिखियल थींदो। ऑब्वियसली जेको उनजो बि कंहिं बि मुल्क जो जेको फ्यूचर हूंदो आहे उनजी जेका जेको आहे त यंग जनरेशन हूंदी आहे, ठीकु आहे, उन ते ई बेस कंदो आहे। पर जॾहिं मां चवां थी त मुल्क जो नालो रोशन करणु, मुल्क जो नालो रोशन करणु उहो आहे त जॾहिं तव्हां मर्दनि ऐं औरतुनि खे हिकु जहिड़ा हक़ ॾींदव, उन्हनि खे बराबरी ऐं सरासरी ॾींदव त तव्हांजो जेको बिन अक़वामी सतह ते जेको हिकु मुल्क जो नालो आहे या जीअं पाण चवंदा आहियूं त हिकु सॉफ्ट इमेज मतिलबु डेवलप थींदो आहे इंटरनेशनल लेवल ते, त तव्हांजे मुल्क जो नालो रोशन थींदो। त हिन मुल्क में औरतूं बि मर्दनि सां कुलो कुल में मिलाए जेको आहे त कमु करनि थियूं या उन्हनि खे बराबरी ऐं सरासरी मिले थी पई, मतिलबु जेंडर इक्वलिटी वारो पर्सपेक्टिव। उन खां बाद में ॿियो आहे गुरबत खे घटि करण में किरदार। ॾिसो हाणे पाण जी आहे त केतिरी महांगाई आहे, त अहिड़े महांगाई वारे दौर में जेकॾहिं जेको कंहिं बि घर जा ॿ फर्द जेको मर्द ऐं औरत आहे उहे ॿई कमाइनि था ऐं ॿई इम्प्लॉइड आहिनि, त उन सां छा थींदो त उहो जेको घराणो आहे उहो गुरबत जे दायरे मां निकिरी ईंदो। ऐं ॿियो आहे त पाकिस्तान जी मैशियत में बि जेको आहे त पढ़ियल लिखियल औरत पंहिंजो किरदार अदा करे सघे थी। पाकिस्तान जी मैशियत। उन खां बाद में इहो आहे त औरत जे पढ़ियल लिखियल हुजण सां जेको असांजो मुआशिरो आहे उहो बि बहितर मुआशिरो थी सघे थो। ॿियो आहे त औरतुनि जो सियासत में बि सियासत में जॻह विलाइणु या सियासत में जेको आहे त अहम किरदार अदा करणु। पोइ जेको आहे त तव्हां हिना रबानी खर जो मिसाल ॾियो, तव्हां CM साहिबा जो मिसाल ॾियो। मतिलबु देयर आर अ लॉट ऑफ वुमेन्स हू आर वर्किंग इन द पॉलिटिक्स, त तव्हां उन्हनि मां जेको आहे त मिसाल ॾेई सघो था, या बिन अक़वामी सतह ते बि तव्हां जेको आहे त मिसाल ॾेई जेको आहे त सघो था।
त हाणे हिते ॾिसो 7 जेको आहे त हेडिंग थी वयूं, पोइ हुन मां लिखंदव त तालीम जी जेको अहमियत त तव्हां लिखी, पोइ वरी वधीक तजवीज़ ॾींदव त उते जी तालीम खे अञा कीअं वधीक जेको आहे त असां उनखे बहितर बणाए सघूं था या उनखे जेको आहे त अञा कहिड़ा वधीक जेको आहे त असां उपाउ वठी सघूं था। हाणे इहे जेके अॼु असां टॉपिक पढ़ियासीं न, तालीम जी अहमियत पढ़ियोसीं ऐं पाण सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसला पढ़ियासीं। त हाणे इन ॿिन्ही ते तव्हांखे फुल मूंखे एसे लिखी चेक कराइणो आहे ऐं बाक़ी जेको सुभाणे पंहिंजो टॉपिक हूंदो त उहो फ़लस्तीन जो मसइलो पढ़ंदासूं ऐं फ़लस्तीन जे मसइले ते लिखंदासूं। छा आहे त जेको सीसी में जेको मूं ऑब्ज़र्व कयो आहे त जेको करंट इशूज़ मतिलबु हलंदा आहिनि उन्हनि ते ई जाम मैसेज ॾींदा आहिनि। लाइक तव्हां सीसी 2021 जे अंग्रेज़ी पेपर में ॾिसो त रिवाइवल ऑफ इंटरनेशनल क्रिकेट जेको PSL हले पई उन टाइम, ऐं ॿियो COVID-19 जेको वैक्सीन पॉलिटिक्स हुई उन टाइम उहो एसे ॾिनो हुयो। ऐं जेकॾहिं तव्हां सिंधी में ॾिसंदव त कोरोना हिकु जेको आहे त विचड़ंदड़ वबा आहे। त अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह फ़लस्तीन जो बि जेको आहे त इशू आहे, इहो झगड़ो, त उन ते बि सिंधी में मज़मून ॾेई सघनि था। ही त पंहिंजा ट्रेडिशनल टॉपिक्स आहिनि त तालीम जी अहमियत, सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसला, पर हुन सां गॾोगॾु जेके पंहिंजा एक्सपेक्टेड टॉपिक आहिनि उहे बि कंदासूं। त सुभाणे ॿ जेके हूंदा करंट बेस जेके इशू हूंदा, जीअं फ़लस्तीन जो मसइलो थी वियो या पाण जेको आहे त ॿियो कोई टॉपिक खणी वठंदासूं त डेली पाण ॿ टॉपिक्स ते ब्रेन स्टॉर्मिंग कंदासीं। मां तव्हांखे आउटलाइन ठाहिणु सेखारींदमि, उन आउटलाइन में शयूं बि ॿुधाईंदमि त तव्हां कहिड़ा कहिड़ा मिसाल हिन में एड करे सघो था, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं एड करे सघो था। बाक़ी उनखे डिटेल में वज़ाहत सां जेको आहे त लिखणु तव्हांजो कमु आहे। मां एसे कयो हुयो रिवाइवल ऑफ इंटरनेशनल क्रिकेट इन पाकिस्तान। अच्छा, ठीकु आहे, थैंक यू सो मच।